नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भली कार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ॿुधायूं न्यू चोर वेझो क़दीमी क़ब्रिस्तान बाबा नसरुल्लाह वली जी ज़मीन ते बास रण मुबैना तौर कब्ज़ो करे वरितो। इलाइक़े वासियुनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त कुझु बासर माण्हू क़ब्रिस्तान जी ख़ाली पयल ज़मीन में बीठल वण वढी ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। अवां खे ॿुधायूं पिया न्यू चोर वेझो क़दीमी क़ब्रिस्तान बाबा नसरुल्लाह वली जी ज़मीन ते बास रण मुबैना तौर कब्ज़ो करे वरितो। इलाइक़े वासियुनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त कुझु बासर माण्हू क़ब्रिस्तान जी ख़ाली पयल ज़मीन में बीठल वण वढी ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई न कई वई त सख़्त एहतजाज कयो वेंदो। एहतजाज बाद सूबाई वज़ीर सकाफ़त सैयद सरदार अली शाह सूबाई सलाहकार खटुमल जीवन नोटिस वरितो। DC उमरकोट खे फौरी तौर ते कब्ज़ो ख़ाली कराइण जूं हिदायतूं बि ॾिनियूं वयूं। घोटकी में 2 ॾींहं अॻु पुरस्कार तौर गुम थियल नौजवान ड्रामाई अंदाज़ में साम्हूं अची वियो। ॻोठ अब्दुल रहीम मीरबह जो रहवासी रिज़वान अहमद मीरानी 2 ॾींहं अॻु घरां निकिरण बाद पुरस्कार तौर गुम थी वियो हो। अवां खे ॿुधायूं पिया घोटकी मां जिते 2 ॾींहं अॻु पुरस्कार तौर गुम थियल नौजवान ड्रामाई अंदाज़ में साम्हूं आयो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था घोटकी मां माजिद अली संगड़ खां। जी माजिद संगड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, घोटकी भरिसां 2 ॾींहं अॻु पुरस्कार तौर गुम थियल नौजवान रिज़वान मीरानी खे पुलिस ड्रामाई अंदाज़ में हथ करे वरितो आहे। घोटकी जे B सेक्शन थाणे जे ॻोठ अब्दुल रहीम मीरबह जो रहवासी रिज़वान अहमद मीरानी 2 ॾींहं अॻु घरां निकिरण बाद पुरस्कार तौर ते गुम थी वियो हो। इन वार सां SHO B सेक्शन घोटकी अलीगुल मल्हा मौजूदु गुम थियल नीगर रिज़वान अहमद मीरानी पाण मुरादो थाणे ते पहुतो आहे। जंहिं बाद नौजवान रिज़वान अहमद मीरानी खे वारसनि हवाले कयो वियो आहे। नौजवान रिज़वान अहमद मीरानी ॿुधायो आहे त घर वारनि सां नाराज़ थी हलियो वियो हुयुसि ऐं हाणे वापसि मोटी आयो आहियां। जी महिरबानी अवां जी माजिद संगड़ तफ़सील ॾियण लाइ। नसीराबाद जा रहवासी सिंगार नुनारी जी बाज़ियाबी लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। 31 ॾींहं बे वारसनि ऐं अवामी वर्कर्स पार्टी जे सर ते रैली कढी वई। उन मौक़े ते सिंगार नुनारी जी घरवारी फौजिया सिंगार चयो त सिंगार जी आज़ादी लाइ अदालतुनि में दाह खणी वियासीं पर 31 ॾींहं गुज़रण बावजूदि सिंगार खे ज़ाहिर न पियो कयो वञे। अवां खे ॿुधायूं पिया नसीराबाद जा रहवासी सिंगार नुनारी जी बाज़ियाबी लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। 31 ॾींहं बे वारसनि ऐं अवामी वर्कर्स पार्टी जे सर ते अॼु रैली कढी वई। वधीक तफ़सील मालूम कयूं था आशिक़ फुलपोटो खां। जी आशिक़ फुलपोटो, कहिड़ा तफ़सील आहिनि? राब्तो मुनक़ते थी वियो आहे आशिक़ फुलपोटो सां। अवां खे ॿुधायूं पिया नसीराबाद जा रहवासी सिंगार नुनारी जी बाज़ियाबी लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। 31 ॾींहं बे वारसनि ऐं अवामी वर्कर्स पार्टी जे सर ते अॼु रैली कढी वई। शहदादपुर भरिसां खजी जो वण वढण दौरान थुड़ हेठां अची नौजवान दॿिजी फौत थी वियो। ॻोठ नाज़ लतीफ़ी में खजी जो वण पाण कढण दौरान 18 वरनि जो नौजवान फिदा हुसैन खजी जे वज़नी थुड़ हेठां अची वियो। ॻोठाणनि खे बेहोशी जी हालत में अस्पताल पहुचायो। वधीक तफ़सील मालूम कयूं था अब्दुल हमीद खोसो खां। जी अब्दुल हमीद खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु शहदादपुर भरिसां खजी जो वण वढण दौरान थुड़ मथां किरण सबबि नौजवान दॿिजी फौत थी वियो आहे। फोती नौजवान जो मड़ अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। ही जेको वाक़ियो आहे इहो नाज़ लतीफ़ ॻोठ में पेश आयो आहे जिते खजी जो वण पाड़ मां कढण दौरान खजी जो वज़नी थुड़ जेको आहे उन हेठियां अची 18 वरनि जो नौजवान आहे उहो फिदा हुसैन वगण उहो उन जेको आहे खजी जे वण हेठियां अची दॿिजी फौत थी वियो आहे। आसपास जे उते मौजूद माण्हुनि खजी जे वण हेठियां नौजवान खे कढी शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस अस्पताल खणाया हुआ जिते डॉक्टरनि पारां मौत जी तस्दीक कई वई। ज़रूरी कार्रवाई खां पोइ जेको नौजवान जो लाश हो उहो वारसनि हवाले कयो वियो जेको वापसि ॻोठ खणाए विया। उन हवाले सां फोती जो नौजवान जेको पीउ आहे इनायत वगण उनजो चवणु आहे त पुटु जेको आहे सो खजी जो वण पाण मां कढी रहियो हो त ओचितो खजी जो जेको थोरो उहो जेको आहे सो उन मथां किरी पियो हू जेको आहे सो मौक़े ते ई फौत थी वियो। ॿिए तरफ़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। जॾहिं जेको मड़ आहे उहो घर पहुतो त वारसनि में जेको आहे सो कोराम अची वियो। जी महिरबानी अवां जी अब्दुल हमीद खोसो तफ़सील ॾियण लाइ।
दौड़ भरिसां ॻोठ सुल्तान मरी में संगावती तकरार तां मरी बिरादरी जे ॿिनि में झेड़े जे नतीजे में ॿ ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। खे ॿुधायूं पिया दौड़ भरिसां ॻोठ सुल्तान मरी में संगावती तकरार तां मरी बिरादरी जे ॿिनि में झेड़े जे नतीजे में ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल ग़ुलाम रज़ा मरी ऐं सुल्तान खान मरी खे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। दौड़ भरिसां ॻोठ सुल्तान मरी में संगावती तकरार तां मरी बिरादरी जे ॿिनि में झेड़े जे नतीजे में ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। वधीक तफ़सील मालूम कयूं था बाबर वसाण खां। जी बाबर वसाण, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु ताहिरा, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दौड़ भरिसां बलोचपुर स्टाफ आहे जिते नसरत जे ॻोठ आहे सुल्तान मरी जिते संगाती तकरार तां मरी बिरादरी ॿिनि में झेड़ो थी पियो, जिते गोलियूं लॻण सबबि ॿ ॼणा जेके मरी बिरादरी जा हुआ ग़ुलाम रज़ा मरी ऐं सुल्तान मरी सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे गणती जोगी हालत में दौड़ अस्पताल आंदो वियो, जितां खेनि नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो। ज़ख़्मी जे भाउ राम सिंह टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे भाउ ग़ुलाम दर ॿ महीना अॻु कोर्ट में प्यार जो पहिरों कयो हो, जंहिंखां पोइ असांजो पाण में हलंदड़ तकरार आहे। उन सिलसिले में अॼु अहमद अली मरी ऐं ॿियनि असांजे घरनि ते हमलो करे मुंहिंजे ॿिनि भाइरनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ इल्ज़ाम आयल हेठि धुर जो को मौक़ुफ़ साम्हूं न आहे थी सघियो। ओॾां दौड़ पुलिस जेको आहे इहो चयो आहे त जेको मरी बिरादरी में झेड़ो थियो आहे उहो संगावती तकरार तां पेश आयो आहे। वधीक कार्रवाई करे रहिया आहियूं। जी ताहिरा, महिरबानी अवां जी बाबर वसाण तफ़सील ॾियण लाइ। जामशोरो सेवण रोड डबल थियण करे डाहियल मुसाफ़िर खाना न ठहण सबबि मुसाफ़िर परेशान आहिनि। इन हवाले सां मुसाफ़िरनि ऐं रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहे मांझंद मां याकूब कुरेजो। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं इंडस हाईवे ते। जामशोरो खां खानोट ताईं 38 किलोमीटर जो सिंगल रोड डबल थियण खे 2 साल गुज़री वञण खां पोइ बि जेको सो हिन रोड ते मुसाफ़िर खाना न हुजण जे करे हिन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िर शदीद मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। अचो त हिन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हिते पहिरियां असांजे जॾहिं सिंगल रोड हूंदो हुयो त उन वक़्तु असां वटि हिते मुसाफ़िर खाना ठहियल हूंदा हुया। 2 साल पहिरियां नेशनल अथॉरिटी जेका आहे नेशनल हाईवे अथॉरिटी आहे उन्हनि जेको आहे रोड ठाहियो आहे, डबल कयो आहे, पर जीअं उहो रोड डबल थियो आहे त असांजे जेके ठहियल मुसाफ़िर खाना हुया उहे डाए पट कया विया आहिनि। वक़्तु थियो आहे त बीठे गाॾी जे इंतज़ार में का मुसाफ़िर कोन्हे, उस ते बीठा आहियूं, गाॾीअ खे लेट थियो वञे, देरि थियो वञे, बच्चा ॿार नियाणियूं उस ते बीहो वञूं ऐं का गाॾी कान थी अचे। असांखे कोई अहिड़ो मुसाफ़िर खानो ॾियो ठहिराए ॾियो या असां ग़रीबनि जेको तदारक थिए या को ॿचड़ो थी छांव में वेहे, का नियाणी सियाणी थी छांव में वेहे। दोस्तों, असां वटि हिते गुज़िरियल 2 सालनि खां नेशनल इंडस हाईवे दुबारा ठाहियो वियो, पर उनजे बावजूदि हिते 2 सालनि खां पहिरीं हिते जेके मुसाफ़िर खाना उन्हनि खे ढाहे वियो आहे। असांखे हिते कलाकु थी वियो आहे, असां माना हिननि जे इंतज़ार में बीठा आहियूं, गाॾियूं बि न आहिनि। असां हाणे ॿुधायो अथनि काड़े में वञूं केॾां। असां वटि मुसाफ़िर खाना हुजनि जो असां किथे ॿार बीमार हुजे त असां उते वेहण लाइ असांजे मुसाफ़िर खाना ॾिना वञनि। असांजी गुज़ारिश था कयूं हुकूमत खां, नेशनल इंडस हाईवे अथॉरिटी वारनि खां त हिते मुसाफ़िर खाना ॾियारिया वञनि। ऐं आउं वञा पियो जामशोरे, पर मूंखे 1.5 खां 2 कलाक थी विया आहिनि, गाॾी जो इंतज़ारु पियो कयां, गाॾी न पई मिले। उहो इन करे जो हिते मुसाफ़िर खाना न आहिनि जो आउं किथे वेही सघां हिन गर्मियुनि में, उस में। ऐं मूं जहिड़ा अलाए केतिरा जेके तव्हां रोडनि रस्तनि ते बीठल ॾिठा हूंदा ऐं कुझु बुज़ुर्ग बि आहिनि जेके मुश्किलातुनि जो सामनो कनि था। ऐं असां इहा सिंध सरकार खां घुर कयूं था त महिरबानी करे असां लाइ हिते मुसाफ़िर खाना ठाराए ॾिना वञे। त जामशोरो सेवन रोड डबल थियण जे करे मुसाफ़िर खाना जेके ठहियल हुआ उहे ढाया विया ऐं हाणे हिन वक़्तु रोड तइमीर थी चुको आहे, पर ढायल मुसाफ़िर खाना ॿीहर तइमीर न थी सघिया आहिनि, जंहिंजे करे असां सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां हिन वक़्तु खानोड़ वञी रहियो आहियां, पर मुसाफ़िर खानो कोन्हे, जंहिंजे करे उस में बीठो आहियां गाॾीअ जे इंतज़ार में। हा जी नाज़रीन, हिन रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुननि मुतालबो कयो आहे NH वारनि खां त जेको सो हिन रोड ते मुसाफ़िर खाना ठाहे ॾिना वञनि। याकूब कुरेजो, टाइम। याकूब कुरेजो जी रिपोर्ट मां ॾिठी। उनखां पोइ अव्हांखे ॿुधायूं बांदी में बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ रहवासियुनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। चौधरी मोहम्मद रफ़ीक आराई, चौधरी यासीन, चौधरी बशीर ऐं वाबडा ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त केतिरनि ई ॻोठनि में बिजली जी हथरादू लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं सबबि शदीद गर्मी में जीअण जंजाल थी पियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया बांदी में बिजली जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ रहवासियुनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो।
मुज़ाहिरीन जो चवणु हो त केतिरनि ई ॻोठनि में बिजली जी हथरादू लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं सबबि शदीद गर्मी में जीअण जंजाल थी पियो आहे। बिजली जी लोड शेडिंग बावजूदि ॻरा बिल उमाणे बेहतर ज़ख़्मनि ते लूणु बुरकियो पियो वञे। काज़ी अहमद पुलिस कराची में हथियारबंदनि हथां फुर कयल विगो गाॾी हथ करे वरिती। गाॾी में सवार जवाबदार पुलिस खे ॾिसी गाॾी छॾे कमंद जे फसल में फरार थी विया। पुलिस नफ़री तलब करे जवाबदारनि जी काफ़ी देर ताईं ॻोल्हा कई वई, पर जवाबदार हथ अची न सघिया। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था काज़ी अहमद मां अल रखियो सियाल खां। जी अल रखियो सियाल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु तारा, कराची के इलाके में जेको वीगो गाड़ी जेका है उहा अणॼातल हथियारबंदनि जेका गाड़ी के फुर करे ऐं जेको सखर तरफ़ जेको गाड़ी के नियो पे वियो त अहिड़े इतला ते काज़ीमंद पुलिस जेका उन गाड़ी के नाकाबंदी करे रोकण जी कोशिश कई ऐं कोशिश दौरान ही जेके गाड़ी में सवार जेके अणॼातल हथियारबंद हुआ उन्हनि जेका पुलिस मतिलबु फायरिंग कई। फायरिंग करण खां पोइ जेका गाड़ी जेका वीगो हुई उहा क़ौमी शराह जे उतां जेका उनखे मोड़े बहराड़ी जे इलाइक़े ॻोठ सोनो खान चांडियो जे भरिसां उते हिकिड़े कमनि जे फसल में गाड़ी के जेको फिटो करे ऐं जेके हथियारबंद जेके आहिनि उहे लही ऐं जेके फरार थिया। ऐं पुलिस उन खां पोइ गाॾी जेका उहा पंहिंजे उते तहवील में वठी करे उनखे थाणे ते मुंतक़िल कयो। उन खां पोइ जेका काज़ीमंद पुलिस जेका आहे काज़ीमंद समेत ॿियनि थाणनि जे पुलिस अटालनि खे बि उते तलब कयो ऐं जेको मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको सर्च ऑपरेशन कयो ऐं पर उन जे बावजूदि जेके गाड़ी में सवार जेके हथियारबंद जेके लही फरार थिया हुआ उहे पुलिस के हथ अची न सघिया। पुलिस जेका आहे मुख़्तलिफ़ पंहिंजे पहिरीं जेके सरकारी पहिरीं जेके आहिनि पुलिस खाते जा या ॿिया जेके प्राइवेट पहिरीं उन्हनि जी मार्फत जेके पेर बि खणाया मुख़्तलिफ़ हंधनि ते जेका उन्हनि छापा बि कया, पर हिन महिल ताईं जेके आहिनि उहे जवाबदार गिरफ़्तार नाहिनि थी सघिया जिन फायरिंग कई या गाॾी जेका उन्हनि पंहिंजे जेको काहे कराची खां जेके फरार थिया। जी तारा, महिरबानी मुंहिंजी अल रखियो सियाल तफ़सील ॾियण लाइ। मोरो वेझो ॻोठ हाजी अब्दुल गफ़ूर बुगियो में कुछ ॾींहं अॻु दुकान ते वेठल नौजवान अब्दुल फताह बुगियो के क़त्ल कंदड़ टियों जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि एहतजाज रिकॉर्ड करायो। मोरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर वहीद मस्तोई असां सां लाइन ते मौजूद आहे। जी वहीद मस्तोई, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, मोरो जो ॻोठ हाजी अब्दुल गफ़ूर बुगियो में कुछ ॾींहं अॻु दुकान ते वेठल अब्दुल फताह बुगियो के क़त्ल कंदड़ जवाबदारनि पारां धमकी ॾियण पुलिस पारां टियों जवाबदार गिरफ़्तार न करण वारे खिलाफ़ अमल खिलाफ़ अब्दुल जब्बार बुगियो, अब्दुल गफ़ार बुगियो ऐं अब्दुल गफ़ूर बुगियो पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जंहिं ॿुधायो त कुछ ॾींहं अॻु दुकान ते वेठल असांजे फताह बुगियो के मोहम्मद अली, साजिद अली, सूमर बुगियो हमलो करे सिधी गोली हणी क़त्ल कयो, जंहिंजो केस मोरो थाणे ते दाख़िल कयो ऐं मोरो पुलिस मुख्य जवाबदार मोहम्मद अली ते थी सूमर खे गिरफ़्तार कयो। ॿियो जवाबदार साजिद अञा ताईं गिरफ़्तार न कयो आहे, जेको असांखे मोतमार धमकी ॾेई रहिया आहे। जॾहिं त ज़रियनि मूजिबि हिननि ॿुधायो त ॼाण मिली आहे त पुलिस कयल जवाबदार सूमर बुगियो खे IO जी जांच जेको आहे आज़ादु करण लाइ तयारी करे छॾी आहे, जेको जंहिं खां पोइ जेको आहे असांखे जानियुनि जो ख़तरो जेको आहे वधी वियो आहे। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान सिंध हाई कोर्ट IG DIG शहीद बिन वसवान खां मुतालबो कयो आहे त जेको जवाबदार आहे उनखे आज़ादु न कयो वञे। ॿी सूरत में असां रोडनि ते पंहिंजे मासूम बचनि समेत औरतुनि समेत निकिरींदा आहियूं, पंहिंजे पाण खे ॿाहिरि साड़े छॾींदासीं, जंहिंजा ज़िम्मेवार मज़कूरा जवाबदार ऐं पुलिस ऑफिसर हूंदा। जी महिरबानी मुंहिंजी वहीद मस्तोई तफ़सील ॾियण लाइ। सखर में पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान जे वारिस औरतुनि ऐं मासूम ॿारनि प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ निहाल ख़ान खोसो वासी औरतुनि मुस्मात हसीना ख़ातून, मुस्मात अजीबा ऐं ॿियनि दाहियो त 9 ॾींहं अॻु 18 वरनि जो नौजवान सखी अहमद बोर्ड ऑफिस वटि चांहि वठणु वियो हो, जंहिंखां पोइ वापसि नाहे मोटियो। सखर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर फारूक सुमरो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी फारूक सुमरो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, बिल्कुलु सखर वेझो ॻोठ निहाल खान खोसो जी रहवासी औरतुनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी सखर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते
नईम खोसो, गुलाम सरवर मिसमात, हसीना खातून ऐं ॿियनि दाहींदे ॿुधायो त 9 ॾींहं अॻु 18 वरनि जो नौजवान सखी अहमद बोर्ड ऑफिस वटां चांहि वठण लाइ वियो हो, जेको हिन वक़्त ताईं वापसि न आयो, जंहिंजी ॻोल्हा कई वई आहे, पर हिन वक़्त ताईं को ॾस पतो नाहे पइजी वियो। मिटनि माइटनि ऐं वारसनि वटि बि पुछा कई वई आहे, पर कुझु बि पतो नाहे पइजी सघियो। अहिड़ी दांह पुलिस खे बि ॾिनी आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं को बि ताउन नाहे कयो, छो जो हिन वक़्त ताईं उनजो नौजवान जो मोबाइल फोन बि बंदि पियो वञे। तंहिं करे असांखे ख़दशो आहे त नौजवान खे अगवा न कयो वियो हुजे। तंहिं करे असां SSP सखर ऐं लाॻापियल अधिकारियुनि खां मुतालबो करियूं था त नौजवान जी ॻोल्हा में मदद करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। जी ताहिरा, महिरबानी अवांजी। फारूक सुमरो तफ़सील ॼाणंदा आहे। मिर्ज़ापुर भरिसां वैशी जवाबदार हथां क़तल कयल ज़ाल ॿिनि धीअरुनि ऐं चाची जी आलिन अखियुनि सां तदफ़ीन कई वई। मक़तूल जे वारसनि चयो त जवाबदार असकर पंहिंजे पुटनि खे घरां कढी असांजी न्याणियुनि खे क़तल कयो। जवाबदार क्लाशनकोव सूदो गिरफ़्तार थियो, पर पुलिस रिश्वत एवज़ केस ख़राब करण में रुधल आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे आमिर जोगी। मिर्ज़ापुर लॻ वैशी जवाबदार पारां गोलियूं हणी पंहिंजी ज़ाल, ॿिनि न्याणियुनि ऐं बेवा चाची खे क़तल करण वारो मामिलो 4 लाश पोस्टमार्टम बैदि घर पहुता त कोहराम मची वियो। जनाज़े नमाज़ बैदि लाश मिटी माउ वाले कया विया। उन हवाले सां संदसि वारसनि जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। असां पंहिंजे घर वियासीं, उतां ॻोठाणनि फ़ोन कई असांजे फ़क़ीर ॻोठ जे माण्हुनि त हे वाक़ियो हीअं थियो आहे, नंढड़ियूं तव्हांजूं मारींदे असगर 4 मारींदे हिकिड़ी ज़ख़्मी आहे। पोइ असां हितां जो वियासीं त असगर खे ॻोठाणनि माण्हुनि खे वठी करे पुलिस जे हवाले कयो। वियासीं, पोइ पंहिंजा जेके छोकिरियूं हुयूं उन्हनि न्याणियुनि खे असां खणाए वियासीं शिकारपुर पोस्टमार्टम लाइ। सूबेदार बि साण हो, 2 सिपाही बि साण हुया। उते वियासीं, पोस्टमार्टम जॾहिं थी वियो त सूबेदार चए पियो मूंखे ॿाहिरि कढी, चए त भला पुराणी सुराणी का क्लेशन तो वटि आहे? मां साईं मूंखे त न आहे। छाजे करे भला? चए पोइ उहा हुते ॼाणायूं। मां जवाबु उहा जो ॼाणाए त असुली काॾे कयव, जेकी जंहिंसां हुन मारिया आहिनि उहा काॾे कई, उहा छो लिकाई थी। सामने तव्हांजा जेके उते आहिनि शायदि नंढड़ी रूमरा हीअ या ॿियूं नंढड़ियूं हुयूं, बिला शक उन्हनि खां तव्हां पुछी सघो था। तो उन ते केस अॻम बि घुरबल आहे। हाणे ज़ामिनो कराए 2 महीना अॻम छुटी आयो आहे। जो सभु ग़लति आहे, ड्रामो आहे। हाणे जो 4 माण्हू मारिया अथई त हाणे छा चवंदा? उते मूंखे फ़ोन आई त तव्हांजियूं न्याणियूं शहीद थी वियूं आहिनि, अचो पंहिंजे न्याणियुनि खे संभालियो। पोइ असां उतां आयासीं, हिते मुंहिंजा ॿाहिरि हुया, हिननि ॾे बि फ़ोनियूं आयूं। पोइ हे मुंहिंजा ॿाहिरि मांखां अॻु में वञी पहुता, हुते विया त ॾिसनि त न्याणियूं असांजूं 1 भेण 1 धीअ नवासियूं हिननि खे शहीद करे ज़ालिम, ऐं ॿियनि खे बि मारण जे हिसाब सां हुन खां गोलियूं खपी वियूं। पंहिंजा अज़ीज़ बि हुन ते कढ पिया, हुन खां पकिड़े क्लेशन खसे ऐं पुलिस खे ॾेई छॾियऊं। पुलिस हाणे उनखे पिस्टल थी ॼाणाए, क्लाशन जे जाइ ते पिस्टल थी ॼाणाए, उन्हनि खां पैसा वठी करे। ऐं असांजो खून जेके बि हे 4 खून थिया आहिनि, हिकिड़ो खून न आहे। हिकिड़ो खून हुजे त असां उहा ॻाल्हि ॿुधायूं पिया। 4 खून आहिनि, ख़ुदा कारण असांजो इंसाफ़। ॿाहिरां खयूं आयूं आहिनि क्लासनि जा, मुंहिंजे माउ खे बि, मुंहिंजे भेनरुनि खे बि, ॿिनि खे, मुंहिंजे चाचीअ खे, मूंखे लाहे त हिन ज़ालिम पीउ खे फांसीअ ते। त असांखे का ख़बर न आहे। असांजे 3 आधार माण्हू आयो, बाक़ी 2 महीनो हुई त असगर बंदि कई छोकिरियो, घुमणु घतणु ईदा बरादा बंदि। उते दर ते खट विझूं, पाएबंदी कयूं, वेठोसि मारणो कुटणु, ओड़े पाड़े वारा वञी छॾाईंदा हुआसीं नाहकी। उहा मूंखे बि कोन वीचारी चींदी, भउ खां ओड़े पाड़े खे ॻाल्हि कंदी। बाक़ी सियाणो आहे इहो चरियो कीअं आहे, पंहिंजी भेण माउ आई अथसि, उहे न मारियूं अथईं। मुंहिंजी धीअ सूधी निंड पई हुई, सभिनि खे अलॻि अलॻि करे हयूं अथईं गोलियूं इहे। बाक़ी त वरी होॾो पंहिंजी पुफी आयसि, रड़ियूं ॿुधी हिन छोकिरियुनि जूं त कहिड़ो ज़ालिम ज़ुल्म कयूं थो वञे, त उनखे बि ठकाव कढायईं। गोली उहा वञी वीचारी पंहिंजो किरी वञी हेठि। ॿियो को बि न आहे, असगर आहे जो मारियूं। 2 औरतुनि ऐं 2 न्याणियुनि जे क़त्ल ते पूरो इलाइक़ो सोगवार आहे ऐं हर अख आली आहे। 20 मील थाणे जी पुलिस जवाबदार खे त गिरफ़्तार करे वरितो आहे, पर 24 कलाक गुज़रण बावजूदि वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। मक़तूल औरतुनि जे वारसनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरा टीम सां गॾु आमिर जोगी, टाइम न्यूज़, मिर्ज़ापुर। आमिर जोगी जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं ख़ैरपुर में आज़म कॉलोनी जे रहवासनि मुस्मात शहनाज़ ख़ातून घर ते हमले ख़िलाफ़ एहतजाज कयो।
मुतासिर औरत दाहियों त पंहिंजी बिरादरी जे बासर माण्हुनि यामीन याकूब साबिर ऐं ॿियनि बिना जवाज़ असांजे घर में घिड़ी तशद्दुद जो निशानो बणायो। खैरपुर में आज़म कॉलोनी जे रहवासिर मस्मात शहनाज खातून मलिक घर ते हमले ख़िलाफ़ एहतजाज कयो। मुतासिर औरत दाहियों त पंहिंजी बिरादरी जे बासर माण्हुनि यामीन याकूब साबिर ऐं ॿियनि बिना जवाज़ असांजे घर में घिड़ी तशद्दुद जो निशानो बणायो। हवाई फायरिंग करण सां गॾु असां ते चाकुनि डंडनि ऐं सिरोटनि सां हमलो कयो वियो, जंहिं जे नतीजे में नौजवान धी अक्सा ज़ख़्मी थी पई। असां बी सेक्शन थाणे ते NCB दाख़िल कराई, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। खैरपुर में आज़म कॉलोनी जी रहवासण मस्मात शहनाज खातून मलिक घर ते हमले ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था खैरपुर मां इरफान फुलपोटो खां। जी इरफान फुलपोटो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी इरफान। आज़म कॉलोनी जे रहवासिर मस्मात शहनाज खातून मलिक घर ते हमले ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। इरफान फुलपोटो खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी इरफान फुलपोटो। खानपुर महर वेझो ॻोठ घंवर मलिक में ॿिनि धुरनि विच में झेड़े में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 14 जरेब ज़मीन जी मालिकी तां मलिक बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था शाद महर खां। जी शाद महर। जी तारा, बिल्कुल ही खानपुर महर वेझो ॻोठ गांवर मलिक आहे, जिते ज़मीन जी मालिकी तां मलिक बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। जहिड़े दौरान लठियूं ऐं कुआड़ लॻण सबबि जेके आहिनि ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में हिकु धुर जो इमाम बख़्श मलिक, ख़ुदा बख़्श, 10 वीरनि जो निगर वकार, गुलाम मोहम्मद अलाह बचायो, जॾहिं त ॿी धुर जो नवीद ऐं निज़ामुद्दीन मलिक जेके आहिनि उहे शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि के वारिस जेके आहिनि उहे खानपुर महर थाणे ते खणाया, जिते मेडिकल लेट मिलण बाद जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे खानपुर महर जी सरकारी अस्पताल दाख़िल करायो वियो। जेके ॿई मलिक बिरादरी जूं आहिनि इहे ज़मीन जे 14 जरे जी मालिकी तां जेके आहिनि उहे पाण में उन्हनि जो झेड़ो थी पियो। इन हवाले सां ज़ख़्मी धुर जे हिकु ॼणे अलाजुड़ो मलिक जो चवणु हो त हुननि जे मथां जेको आहे ॼाणायल जवाबदार जेके आहिनि उहे विंगार करे हमलो करे ॾिनो, जंहिंमें हुन जा 5 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। होॾा जेका खानपुर महर पुलिस आहे जेका ॿिन्हिनि धुरनि जी फरियाद वठी झेड़े जी 10 ॼणनि जे मथां जेको MP रिपोर्ट दाख़िल करे छॾी आहे। महिरबानी अवां जी शाद महर तफ़सील ॾियण लाइ। रोड़ी वेझो झांगड़ो थाणे जी हद में ॿिनि धुरनि में ॿीहर झेड़े जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। महर ऐं बासी बिरादरी में गुज़िरियल ॾींहुं मोटरसाइकिल जे टकर लॻण तां झेड़ो थियो, जंहिंमें 9 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। रोड़ी वेझो झांगड़ो थाणे जी हद में ॿिनि धुरनि में ॿीहर झेड़े जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। महर ऐं बासी बिरादरी में गुज़िरियल ॾींहुं मोटरसाइकिल जे टकर लॻण तां झेड़ो थी पियो, जंहिंमें 9 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। ॿई धुरियूं अॼु ॿीहर विढ़ी पियूं, जंहिंमें 7 ॼणा ज़ख़्मी थिया, जिन खे तालके अस्पताल रोड़ी मुंतक़िल कयो वियो। नाज़रीन, सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।